उस्ताद एकड़ी कुरबड़ी त कर। हुकुम बाबा। कंदे सही हुकुम कर ना। मेहरबानी करे अल्लाह। हुकुम छा खपे बाबा? उधर खपे बा घणी मड़े इयो 500-600 जी 500 से केड़े टाइम ॾींदो? सुबह जो। पक ईअं न सुभाणे की वरी 2-3 ॾींहं करे छॾे। न पक ठीक महिरबानी जेको चए हुकुम कर मां तो ॾियां थो। अल्लाह करे बस सुभाणे बनी दो हुकुम मड़े 3 किलो खंड दियो। हाज़िर हाज़िर। ॿियो हुकुम खपे? बस एकड़ा है डबो ए डबो खणाओ तो बस छड़ी से खणो ना बस। ठीक। ॿियो को हुकुम? बस ये भी। ॿियो को हुकुम? बस गंज थी। ठीक महिरबानी। अल्लाह करे ओ मुझे मतलब है कि सुभाणे दींदम। बाबा सुभाणे याद कजाए बाबा मां गरीब आहियां। इन्हीं जी दुकान ते गुज़र सफ़र आहे बाबा मुंहिंजो। हाज़िर बाबा कीअं करे बि सुभाणे याद करे पैसा ॾेई वञ। हाज़िर बाबा। हे 200 जो हे 100 रुपए जो हे 300 रुपया 200 रुपया हे 500 महिरबानी करे सुभाणे मोकिलियो। हाज़िर ठीक है मेहरबानी। ये 500 जो बाबा लख तोड़ा मेहरबानी साहब।